बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ के प्रोग्राम लाड सां गॾु आऊं हाकिम नसीरानी। नाज़रीन, अॼु असांजे स्टूडियो में असांजो महिमान डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जो सदर सीनियर सहाफ़ी साईं सुभान अली खोसो साहब आहिनि। साईं जन खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी साईं। नाज़रीन, तव्हां ॾिठो त 4 साल बल्दियाती इलेक्शन खे थी विया। बल्दियाती निज़ाम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। चेयरमैन जेके हुया उन्हनि कमु कयो या न कयो उहो बहस हिकिड़ो ॿियो आहे, उन ते असां पाण नथा वञूं। कश्मीर जी सियासत में तमामु वॾा सियासी खिलाड़ी आहिनि। मज़ारी बिरादरी जो सरदार, बिजाराणी बिरादरी जो सरदार, डोमकी बिरादरी जा सरदार, गोला बिरादरी, बंगवार बिरादरी जा सरदार, सुंदराणी बिरादरी जा, चाचड़ बिरादरी जा चङा मुड़ुस सरदार। हिकु वॾो अहिड़ो ज़िलो जंहिंमें 11 लख जी आबादी लमसम आहे। उन में जेके हिन वक़्तु असांजी हुकूमती धुर आहे उहा पीपल्स पार्टी आहे। चूंडियल नुमाइंदा तक़रीबन सॼा पीपल्स पार्टी जा आहिनि। पर हाणे असांजो जेको बहस आहे या जंहिं ते असां तज़कुरो कंदासीं उहा इहा आहे त जेके मुख़ालिफ़ धुर जा अॻवान आहिनि, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ताक़तवर बिरादरियुनि जा जेके अॻवान आहिनि, उहे उन्हनि हिन पंहिंजो सियासी पस मंज़र में या सियासत में को पुरअसर किरदारु अदा कयो या न कयो। इन ते अॼु साईं सुभान साहब खे मां इहो अर्ज़ु कंदुसि त साईं, छा तव्हांखे कश्मीर में का अपोज़िशन नज़र अचे थी या न? वॾी महिरबानी हाकिम साहब। गुज़ारिश इहा आहे त कश्मीर जी सियासत में अपोज़िशन जो बिल्कुलु अपोज़िशन जो वजूदु आहे, पर इहो सवाल पंहिंजा ते आहे त उहा मुतहरिक केतिरी आहे, उहा केतिरी सरगर्म आहे, इहो पंहिंजा सवाल ज़रूरु आहे। हाणे गुज़ारिश इहा आहे जी तव्हां बल्दियाती निज़ाम जो ज़िक्र कयो आहे, पाण सिर्फ़ु बल्दियाती निज़ाम ते बि ॻाल्हायूं त 4 साल उनखे पूरा थिया। उन 4 सालनि में तव्हां जॾहिं इलेक्शन थिए पई, तव्हांखे ख़बर आहे त कश्मीर जे सॼे कश्मीर में जेतिरा बि वार्ड हुया उनमें अपोज़िशन जेका आहे, जंहिंमें अपोज़िशन जे जेके अॻवान आहिनि, इहो बि वाज़े कंदो हलां, उनमें मीर ग़ालिब हुसैन खान डोमकी साहिबु आहिनि ऐं सरदार शमशेर खान मदारी साहिबु हुआ। उन्हनि कश्मीर जे सभिनी वार्डनि ते हू पंहिंजा उम्मीदवार न बीहारे सघिया। उनजो नतीजो इहो निकितो त पीपल्स पार्टी जा जेके अॻवान जेके काउंसलर हुया उहे कामयाबु थिया ऐं टाउन चेयरमैन ऐं जेको आहे वाइस चेयरमैन समेत जेकी सॼी काबीना हुई उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रही। उनमें कमु थिया या न थिया, उन ते बि अगरि मुतहरिक अंदाज़ में अपोज़िशन पंहिंजो किरदारु अदा करिया, ठीकु आहे। अगरि उहे पंहिंजा माण्हू न बीहारे सघिया, उहा वजूहात उन्हनि खे ख़बर हूंदी कहिड़े सबबनि जे करे उन्हनि पंहिंजा माण्हू न बीहारिया, उहा हिकिड़ो ॿियो सुवालु आहे वरी। पर सबबु सिर्फ़ु इहो आहे, जेको मुंहिंजो जेको आहे त भई आख़िर हू मुतहरिक छो न रहिया। 4 सालनि में अक्सर सोशल मीडिया ते इहो ज़िक्र हलंदो आहे भई कश्मीर में तरक़ियाती कमु न थिया। बिल्कुलु मुमकिन आहे उनजी ॻाल्हि दुरुस्त हुजे, न थिया हुजनि, इहो जी तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो, इहो ॿियो सुवालु आहे वरी, कमु थिया या न थिया। पर अपोज़िशन किथे बि मुतहरिक नज़र न आई। अपोज़िशन किथे बि पंहिंजो फ़ाल किरदारु अदा न कयो। छाकाणि त सिर्फ़ु इहो न आहे त बल्दियाती निज़ाम में अगरि उन्हनि माण्हू न बीहारिया त उन्हनि पंहिंजे माण्हू खे निधणको करे छॾियो। तव्हां ॾिठो हूंदो जेका इलेक्शन हुई उनमें मीर ग़ालिब खान डोमकी साहिब खे ऐं सरदार शमशेर खान खे सॼे ज़िले मां माण्हुनि, ग़ालिब खान खे कश्मीर मां बि ऐं सरदार शमशेर खान कश्मीर मां बि वॾी तादाद में वोट मिलिया। पर उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे वोटर्स खे 4 सालनि में निधणको छॾियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे रहमो करम ते छॾियो ऐं उहे उनजे रहमो करम ते रहिया। पोइ उहो केतिरो कमु उन्हनि जेतिरो कमु कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे सियासत में हर माण्हू पंहिंजे माण्हू खे नवाज़ण जी कोशिशि कंदो आहे, हर माण्हू पंहिंजे माण्हू जो कमु करण जी कोशिशि कंदो आहे। पर उन्हनि माण्हुनि जेके उमेदूं हुयूं उहे नाकारा रहियूं, माना उहे बेमक़सद रहियूं। 4 सालनि में उन्हनि माण्हुनि खे को रिलीफ न मिलियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे पंहिंजे माण्हू जे करे मालिकी कंदा, पंहिंजे माण्हू जे मसइलनि एहतिजाज कंदा। हाणे त जेको अपोज़िशन तरफ़ां अक्सर सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते तनक़ीद थींदी आहे त भई कमु न थिया। पर उहो कमु अगरि न थिया हुया त अपोज़िशन खे मुतहरिक किरदारु अदा करणु घुरिजे हा। अपोज़िशन एहतिजाज कंदा, पंहिंजे माण्हुनि जा मसइलनि खे उजागर कंदा। तव्हां सॼे बल्दियाती निज़ाम जे 4 सालनि में ॾिसो उज़ुर खायूं जेके आहिनि, उज़ुर खां ते नज़र अचनि पिया अॻवान। उहो सरदार शमशेर खान मदारी साहिब बि नज़र अचे पियो, सरदार सलीम बि नज़र अचे पियो, होॾां मीर ग़ालिब खान बि नज़र अचे पियो, होॾां हाजी अब्दुल रऊफ़ बि नज़र अचे पियो। उज़ुर जेके आहिनि इहे पंहिंजा हिकिड़ा ॿिया तालुकात आहिनि ज़िंदगी जा, उहे माण्हू कंदा आहिनि। पर माण्हू इहे सियासी माण्हू मुतहरिक अंदाज़ जेका हिन खे टफ टाइम ॾियनि हा हुकूमती धुर खे, उहा अपोज़िशन, उहो सरदार शमशेर खान मदारी साहिबु हुजे, उहो ग़ालिब खान डोमकी साहिबु हुजे, उन्हनि कश्मीर जे माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जी मालिकी न कई। 4 साल जो बल्दियाती निज़ाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रहमो करम ते हलियो। उन्हनि पोइ जेके पंहिंजे माण्हुनि खे नवाज़णो हो, जिते पंहिंजो कमु करणो हो, उन्हनि पंहिंजो कमु कयो। तव्हांजे सुवाल जो जेको मुंहिंजे ख़्याल में इहो ई जवाबु आहे त अपोज़िशन बिल्कुलु ज़रूरु आहे, पर अपोज़िशन कश्मीर जी मुतहरिक न आहे। हिकु सुठी अपोज़िशन हुकूमत जी कारकर्दगी बहितर बणाईंदी आहे, न त हुकूमत खे ईंदड़ इलेक्शन में शिकस्त ॾियण जे लाइ बहितरीन हुनजो कमु हूंदो आहे। तव्हां ज़िक्र कयो त कश्मीर में उन्हनि खे नुमाइंदा मीर शमशेर खान या सरदार पंहिंजो मीर ग़ालिब खान डोमकी
जे पैनल के जन उम्मीदवार असां वटि कश्मीर में न हुया, पर गुड्डू में 3 या 4 काउंसलर शायदि उन्हनि जा हुआ जेके कामयाबु थिया। छा उन्हनि काउंसलरनि पंहिंजे आवाम के या उन्हनि जे जेके वार्ड में मां जेके हुया, छा उन्हनि उते को तरक़ियाती कमु करायो या उन्हनि खे बि बसि ईअं पंहिंजो रहमो करम ते छॾे ॾिनो मेराब खान? ॾिसो, गुड्डू टाउन जो जेका हुकूमत हुई उहा जेका माना पीपल्स पार्टी जी हुई। अगरि हू लोकल सत्ता ॾिसूं, सत्ता सलीना जे धुर जा माण्हू, मेराब खान मदारी साहिबु चेयरमैन हुयो, उन केतिरो कमु कयो केतिरो न कयो उहो पाण पंहिंजे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साफ़ी दोस्त मामलात खणंदा रहिया आहियूं, कंदा रहिया आहियूं। पर तव्हांजो जेको सुवालु आहे उहो आहे त भई उन ते ॾिसो, गुड्डू जे माण्हुनि एतबार कयो अपोज़िशन ते। 3 जेको वार्ड उनमें सरदार शमशेर खान मदारी साहिबु ऐं मीर ग़ालिब खान डोंगी साहिब जा माण्हू कामयाबु थिया। उन 4 सालनि में मां रिकॉर्ड ते चवां थो, किथे बि उन जेके 3 काउंसलर हुया उन्हनि किथे बि पंहिंजो असराइतो किरदारु अदा न कयो आहे। ॾिसो, उन्हनि जे वार्ड में मसइला ज़रूरु हूंदा, ईअं कोन्हे त गुड्डू में को मेराब खान जेको आहे त खीर जूं नदियूं वहाए छॾियूं, को कमु कया, पाण इहो कोन था चऊं। जी फॉर्मेलिटीज़ ॿिया हलिया आहिनि, का मामला ईअं हलिया आहिनि पिया। को ख़ासि कमु बि गुड्डू में तव्हांखे नज़र न ईंदो, न को अहिड़ो ख़ासि कमु बि थियो आहे। पर पंहिंजो इहो आहे न, पर सुवालु भई छा आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उन्हनि माण्हुनि जी वेसा कयो। उन्हनि माण्हुनि सही ॻाल्हि, उन वार्ड में हर हिकु वार्ड में घटि में घटि 400-500 माण्हू त वोट कया हूंदा। अगरि मजमूई तौर ते 2-3 हज़ार माण्हुनि उन्हनि खे अगरि पंहिंजो नुमाइंदो चूंडे करे वार्ड में मोकिलियो, उन 4 सालनि में उन्हनि काउंसलरनि किथे बि फाल किरदारु अदा न कयो। उन सबबु कहिड़ा आहिनि उहे ॿुधाए सघनि था, छो ख़ामोश रहिया, छाजे करे ख़ामोश रहिया, उहो कहिड़ो मंतर हो मेराब खान जो जेको उन्हनि ते उहो पढ़ी करे शुकारो करे छॾी, उहे ख़ामोश रहिया। उहे त रहिया नंढा काउंसलर, नंढे लेवल जा। जन माण्हुनि उनजी अॻुवाणी कई इलेक्शन में, जन माण्हुनि जी इलेक्शन जेको आहे मुहिम हलाई, उहे सरदार शमशेर खान मदारी साहिबु हुयो, उहो जो आहे ग़ालिब खान डोंगी साहिबु हुयो। उन्हनि बि उन सॼे 4 सालनि में मोटी करे वरी उन मुंहुं न कयो उन्हनि माण्हुनि ॾे त भई तव्हांखे जो चूंडाए करे मोकिलियो आहे, हेतिरो जेको बजट अचे पियो महीने जो गुड्डू टाउन जो, उन में तव्हांजे वार्ड ते केतिरो ख़र्चु थियो, तव्हां पंहिंजे माण्हू खे केतिरो रिलीफ वठी ॾेई सघिया हो। पर अगरि पाण पहिरां खणंदासीं त उनमें रिज़ल्ट निल हुयो। ऐं सिर्फ़ु जीअं कश्मीर वारे मामले ते बि उज़रनि ताईं महदूद मामलात रहिया। सरदार शमशेर खान मदारी साहिबु इलेक्शन खां पोइ वरी का सियासी गहमे वारी का मुहिम तव्हांखे सॼे ज़िले में नज़र न आई हूंदी हुनजी, का जिते कंहिं माण्हू जे अवामी मसइले ते को एजाज कयो हुजे, कंहिं अवामी मसइले ते हुनखे हा उज़रनि ताईं, जीअं मां पहिरियों चयो आहे, उज़रनि ताईं महदूद रहिया आहिनि। पर जेके अपोज़िशन जी जमायतूं हूंदियूं आहिनि उहे उज़रनि खां थोरा मथां बि क़दम खणंदा आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ॾुखनि आंजनि ताईं जेको आहे त उहे एजाज बि कंदा आहिनि, उन्हनि जे जेको आहे त दादरसी करण लाइ कोशिशूं बि कंदा आहिनि। पर हे जेके 4 साल हुया बलदियाती निज़ाम में इलेक्शन में मुतहरिक सब्द अपोज़िशन नज़र आई। पर 4 सालनि खां पोइ गुड्डू ऐं कश्मीर जे माण्हुनि खे पीपल्स पार्टी जे टाउन चेयरमैन जे रहमो करम ते छॾियो वियो। अक्सर नाज़रीन तव्हां ॾिठो त असांजे मुख़ालिफ़ धुर जा अॻवान मां मुराद जेके एंटी पीपल्स पार्टी सियासत आहे, मां उन्हनि जी ॻाल्हि कयां थो, मुंहिंजे लाइ सभु क़ाबिल एतिराम आहिनि। का सियासी सरगर्मी, सियासी जलसो या मुज़ाहिरो उहो मूंखे को नज़र न आयो। उन्हनि जा जेके हिमायती हुया उन्हनि में कंहिं बिरादरी जो माण्हू क़तल बि थी वियो हुजे, चोरी चकारी बि थी हूंदी, उन्हनि जा फुर अगवा बि कुझु थिया हूंदा, पोइ बि उहे माण्हू लीडर जेके आहिनि उहे किथे नज़र न आया। मां त न ॾिठो, साईं सुभान साहिब खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त उन्हनि जे नज़र न अचण जो कहिड़ो सबबु? सिर्फ़ु उहे माण्हू जेके सोशल मीडिया इस्तेमालु कनि था पिया, स्टूडेंट लेवल जा माण्हू या उहे माण्हू जेके 3 या 4 ताक़तवर धुर चऊं, हिकु असांजे लाइ क़ाबिल एतिराम सॼा जेके वॾा उन्हनि जो को उहे एक्टिव न आया। सोशल मीडिया ते तनक़ीद करणु ऐं हर ॻाल्हि खे घुमाए फिराए करे सिर्फ़ु और सिर्फ़ु मीडिया ते छॾणु, साफ़ ते छॾणु त हीउ कमु न थियो साफ़ ई कहिड़ी जाइ ते, हीउ कमु न थियो साफ़ ई कहिड़ी जाइ ते। छा सिर्फ़ु इहा ज़िम्मेवारी सहाफ़ियुनि जी हुई या उन्हनि माण्हुनि खे घुरिबो त उहे बजाए सहाफ़ियुनि खां सवाल करण जे, छा उहे पंहिंजे अॻवाननि खां जेकर इहो सवाल कनि था त उनजे लाइ तव्हां छा चओ थो? न हाकिम साहिबु, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे। पाण जो जीअं अपोज़िशन जो किरदारु हुकूमत ते हूअं ई तनक़ीद थींदी रहंदी आहे, हुकूमत ते हूअं ई जेको आहे त पाण सॼी सिंध हुकूमत ते, तव्हां सॼी मीडिया ते इहो आहे, पाण हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मसइला पुॼाईंदा रहूं था त भई पीपल्स पार्टी हुकूमत जी जेका आहे त कारकर्दगी केतिरी आहे उहा सभिनी खे ख़बर आहे, उहा कंहिंखां कुझु ई कान्हे। पर ॻाल्हि इहा आहे त कश्मीर में जीअं मां पहिरियों चयो त अपोज़िशन खे पंहिंजो अगरि मुतहरिक किरदारु अदा कंदी, हिते ॾिसो कोई कमु हर को पंहिंजो कमु पाण करण लाइ तयारु कोन्हे। हर को हिकिड़ो मां तव्हां ते इल्ज़ाम हणी छॾियां थो, हो ॿिए ते इल्ज़ाम हणी छॾियो, ठीकु आहे, मीडिया जो भी रोल ज़रूरु आहे सॼी सियासत में, माशरे में, पर उहो कंहिं हद ताईं आहे।
पाण अगरि ईअं वेही करे ॻाल्हाइणु शुरू कंदासीं त चवंदासीं जेको आहे हीउ माण्हू को कंहिंजे कंहिं लाइन ते आहे कंहिं माण्हू ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम तव्हां ॾिसो था सोशल मीडिया ते लॻंदा रहंदा आहिनि। पर इहो सॼो जॾहिं जेके माण्हू जेके इल्ज़ाम हणंदा आहिनि त मीडिया कश्मीर जी अगरि नथी ॻाल्हाए या कश्मीर साफ़ ई नथा ॻाल्हाइनि त मां जीअं पहिरियों चयो त अगरि हुन जेका अपोज़िशन जा अॻुवान अगरि उहो मुतहरिक किरदारु अदा कंदा, अगरि मुतहरिक थी करे मुख़्तलिफ़ कोई इशूज़ ते गुडू में शमशेर खान रैलियूं बि कढायूं हूंदियूं, उन रैलियुनि सां को माण्हुनि खे अवाम खे को रिलीफ त न हो। उहो ठीकु आहे मुख़्तलिफ़ मामलात हूंदा, उहो ॿियो आहे, पर अवामी मामलात ते सरदार शमशेर खान किथे नज़र आयो, अवामी मामलात ते बि ग़ालिब खान डोमची किथे नज़र आयो। जॾहिं लामला तव्हां हुकूमती दुर खे छुड़वा छॾे ॾींदो, तव्हां जॾहिं हुनखां पुछाणो न कंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हुकूमत दुर जी मर्ज़ी आहे। जीअं सिंध हुकूमत पहिरियां कमु करे पियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ बि सिंध हुकूमत हिसो आहे, पोइ हिते बि कंहिंजी मर्ज़ी आहे पोइ जीअं कमु कनि। साईं जी तमामु वॾी महिरबानी जो हिकु अहम इशू ते असां सां पंहिंजा हाल वाल वरियूं। उमेदु कयां थो पियो त साईं जे हाल जेके तव्हांखे हालात ॿुधायूं या जेके वाक़ियात तव्हांखे ॿुधायूं उन सां तव्हां सहमत थियो न थियो उहा तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी मर्ज़ी आहे। जमहूरी लेवल ते तव्हां सभु आज़ादु आहियो। नाज़रीन, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे कंदो हलां त दरिया न्यूज़ पंहिंजे असांजे जेके तर जा मुतबर आहिनि अपोज़िशन लीडर आहिनि मीर ग़ालिब खान खे काफ़ी दफ़ा असां चयोसीं त असांजे प्रोग्राम में तव्हां अचो। मीर फारूक खान खे बि चयोसीं, कंहिं दोस्तनि जी मार्फत असांजे पंहिंजे दरिया न्यूज़ जे टीम वर्कर दोस्त आहे असांजो, उन जी मार्फत बि असां शमशेर खान खे बि इहो चयोसीं त भई तव्हां बि अचो त पंहिंजा ख़्यालात तव्हां ॿुधायो, जेके तव्हांजा तहफ़ुज़ात आहिनि उहे आवाम ते पहुचायो। ॿियनि ज़रियनि सां ज़रूरु पहुचाईंदा हूंदा, उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे, लेकिन असां दरिया न्यूज़ उन्हनि खे इहो पैगाम ॾिनोसीं ऐं उन्हनि खे असां दावत ॾिनीसीं त उहे अचनि। हाणे उहे कॾहिं अचनि था पिया उहो उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे। नए प्रोग्राम में नए मौज़ू सां गॾु वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह।